एक बुज़ुर्ग वटि एक फ़क़ीर आयो, अची अर्ज़ कयईं हुज़ूर मूंखे का नसीहत कयो। उन बुज़ुर्ग उनखे नसीहत कंदे जुमिलो चयो जेको उन जी सम्झ खां मथे, भला किथे वेहण वारनि जी सम्झ खां बि मुमकिन आहे मथे हूंदो, आरफ़ाना जुमिलो। हुन बुज़ुर्ग उनखे चयो त पंहिंजे करीम रब खे कॾहिं बि पाण खां घटि न सम्झजांइ, पर जे सम्झी त कम अज़ कम ईअं कजांइ जो घटि में घटि पाण जहिड़ो सम्झजांइ। हुन खां दाह निकिरी वई त साईं इहो छा चई रहिया आहियो, मुंहिंजी औकात छा आहे, मां पंहिंजे करीम रब खे पाण जहिड़ो सम्झंदुसि, काॾे मुंहिंजी औकात, मां हिकु मख़लूक ख़ालिक। तमामु अंबिया किराम जी बि उन जी ज़ात जे मिसल न आहिनि, उहा ज़ात बेमिसल बेमिसाल आहे। ऐं तव्हां अजब जुमिला, मां तव्हांखे अर्ज़ कयमि हुज़ूर नसीहत फ़रमायो, अजब नसीहत आहे। अवां फ़रमाए रहिया आहियो ख़ुदा खे पाण जहिड़ो सम्झ, घटि न सम्झंदो कर, घटि में घटि पाण जहिड़ो सम्झंदो कर। माना इहा एॾी का वॾी नसीहत आहे। उन ते उन बुज़ुर्ग चयो वटि तूं हाणे हिते असां वटि राति रह, नाराज़ न थी, राति रह। उहो राति रहियो। उन बुज़ुर्ग पंहिंजे हिकु ख़ादिम खे, पंहिंजे हिकु मुरीद खे हुकुम फ़रमायो त राति जो लंगर हिन ॾे असां मोकिलींदासीं। चई जी हुज़ूर। बुज़ुर्ग हिन ॾे राति जो लंगर मोकिलियो त ॿिन्ही प्लेटुनि में गोश्त हुयो। हिकिड़ो गोश्त लज़ीज़ ठहियलु हुयो ऐं ॿियो गोश्त बेज़ाइका हुयो। उन में लूण जी कमी हुई, मिर्चनि जी कमी हुई, मसालनि जी कमी हुई। बेज़ाइका गोश्त हुयो, उहो बि भाॼी हुई, शोरबो हुयो। ॿियो ज़ाइकेदार गोश्त हुयो, हर मसालो उन में पियल हो, ख़ूबसूरत ज़ाइको उन में शामिल हुयो। इहे ॿई भाॼियूं शोरबा ठाहे करे ऐं उन बुज़ुर्ग पंहिंजे मुरीद खे ॾिना ऐं कुझु रोटियूं मानियूं बि उन मुरीद खे ॾिनई ऐं फ़रमाईं पुट हे जेको आहे सो फलां जेको महिमान आहे न, हे ॿई शयूं उन जे अॻियां वञी रख। ॿई प्लेटूं हिन जे साम्हूं पयूं, गरम गरम मानी बि पई हुई, मानी जा ख़ुश्क मानी बि पई हुई। ॿिए फ़क़ीर खे बुज़ुर्ग फ़रमायो, ॿिए के मुरीद खे बुज़ुर्ग फ़रमायो पुट तूं हाणे जॾहिं ही खाधो शुरू करे त तूं दरवाज़े खां लिबास फ़क़ीराणो करे वञी करे चइजांइ त हुज़ूर आउं कुझु ॾींहंनि खां बुखारो आहियां, मूंखे ताम जी तलब आहे, अगरि हितां कुझु मूंखे इनायत फ़रमायो त तव्हांजी महिरबानी थींदी। साम्हूं फ़क़ीर आयो, उन सदा लॻाई मूंखे बि खारायो, हितां कुझु मूंखे बि खाधो ॾियो, आउं खयूं वञा अॻिते वञी खाईंदुसि, बुखारो आहियां, अल्लाह जे नाले ते ॾे। त उन शख़्स छा कयो जो जेका बेज़ाइका गोश्त हुजो, जेका पाण खे न पई पसंदि अचे, जंहिंमें ज़ाइको न हुयो, उहो समूरी ज़ाइके बेज़ाइका वारी प्लेट ऐं उन में ख़ुश्क मानियूं जेके पाण खे न पियूं वणनिसि, इहे विझी करे ऐं उन जे मथां अहसान कंदे चई हे वठि तमामु बहितरीनु गोश्त अथई, वञी खा। ऐं सुठो जेको गोश्त आहे पाण खाइणु लॻो, गरम गरम मानियूं पाण खाइणु लॻो। हिन ताम ख़ूब खाधो। सुबुह थियो, बुज़ुर्ग आयो। बुज़ुर्ग चयो तव्हां लंगर कयो, राति काई तकलीफ़ त कोन आई? जी जी हुज़ूर काई बि तकलीफ़ न आई। अर्ज़ु कयूं हुज़ूर बसि मूंखे का नसीहत कयो, ऐं इजाज़त वठां थो। पाण फ़रमायो त मुंहिंजी नसीहत तोखे कलो की साॻी आहे त ख़ुदा खे पाण खां कॾहिं बि, अल्लाह खे पाण खां कॾहिं बि घटि न सम्झजांइ, पर जे सम्झी त घटि में घटि पाण जहिड़ो सम्झजांइ। माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह, मिसाल आहे, बुज़ुर्गाना आरिफ़ाना जुमिलो आहे। मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि हज़ारे अहिड़नि ज़ुल्मनि में छुपियल आहियूं असां, तवजो ऐं गौर ई न कयो आहे। इहो ज़ुल्म अज़ीम आहे। ईमान जी परख अगरि कई वञे न त ज़री बि ईमान जी ज़ाहिर न थींदी असां में। सामईन बुज़ुर्ग उनखे साॻी नसीहत कई, उन ते उन जलाल कयो हुज़ूर ख़ुदा खे पाण जहिड़ो कीअं सम्झायूं, त शिरक तां मूंखे सेखारियो। पाण फ़रमायूं जेॾी महिल ताम तुंहिंजे अॻियां रखियो वियो त तो ख़ुदा खे पाण जहिड़ो त छा, पाण खां बि घटि सम्झो। अल्लाह जे नाले जी फ़क़ीर तुंहिंजे अॻियां सेन लॻाई, जेका शइ तोखे पसंदि न हुई उहा तूं रब जे नाले ते ॾिनी, जेका तोखे पसंदि हुई उहा पाण खाइणु शुरू थी वई। हया नथो अचई हाणे तोखे? अमली किरदार जे ज़रिए सां तोखां परख कई थी वञे त तूं अल्लाह जे नाले ते नापसंद शइ ॾीं थो। अहिड़े ज़ुल्म में हज़ारे मुसलमान असां गिरफ़्तार आहियूं। चप्पल हिकिड़ी खसीस चप्पल पुराणी थींदी आहे, चवंदा आहियूं ही ख़ैरात में कंहिं फ़क़ीर खे जो बसि पाण खे नथी वणे, मां का नई वठंदुसि। हैफ़ हुजे असांजे ज़ुल्मनि ते,
अल्लाह जे नाले ते पुराणी चप्पल यदि ये तुंहिंजी हालत आहे मुसलमान, ड्रेस पुराणी थी वञे जेका लुंडी थी वञे, इरादो कंदा कि फ़क़ीर खे पुराणी इहा ड्रेस ॾेई छॾियो, मां पाण नहीं वठंदुसि। ही असांजे ईमान जी हालत, उम्मीदूं लंबियूं लंबियूं रखियूं वेठा आहियूं। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।